सेवा कर समूंड जी जित जर वहे तो जाल सवे वन सीर में माणक मोती दाल जे मासो मिले माल त गुजारा पुर। क्रिटिकल स्टडीज़ सर्किल जे इन फ़िक्री बैक में हफ़्तेवार कचहरी में सभी दोस्तन के हक़ मौजूद। कुछ दोस्त असांखे हिते ॿुधनि पिया ऐं सवनि जी तादाद में ज़रूरु असांखे दोस्त लाइव ॿुधंदा हूंदा। असां क्रिटिकल स्टडीज़ फोरम जी हिकिड़ी लेगेसी रही आहे त असां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते क्रिटिकल स्टडीज़ सर्किल जे मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ते कचहरियूं कंदा रहिया आहियूं। ऐं हैदराबाद में असांजी हफ़्तेवार कचहरी थींदी हुई जेकी बोर्ड ऐं यूनिवर्सिटी बंदि हुजण जे करे कुझु वक़्तु बंदि रही, पर हाणे वरी असीं तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं। दोस्तो अॼु जेको मौज़ू आहे गुफ़्तगू जो जंहिं ते असां गुफ़्तगू कंदासीं, या आउं खणी ईअं चवां त न रुॻो अॼु पर ईंदड़ 2-3 सर्किल असां जंहिं मौज़ू खे कवर करण जी कोशिशि कंदासीं, उहा आहे सिंध जी क़ौम परस्त सियासत या सिंधी क़ौम परस्ती ऐं सिंधी क़ौम जो तसवुरु। उनजी छा जोड़जक रही आहे, छा बीहक रही आहे, छा उनजो करंट स्टेटस आहे, ऐं सिंधी क़ौम परस्ती ओवरऑल हिकिड़ो फिनामिना तौरु तारीख़ी प्रोसेस तौरु जुड़ी कीअं आहे। उन ते असां दोस्तनि सां हिकिड़ो तमामु शानदार क़िस्म जो मवाद जेको आहे शेयर कयो। दोस्त पढ़ी आहिनि, ऐं उनजी शुरूआति करियां थो, आउटलाइन रखां थो, ऐं पोइ दोस्त तव्हांखे तफ़सीली हुन ते ॻाल्हि ॿोल कंदा। अच्छा, असां जेको मवाद रखियो हो उनजो राइटर जंहिं सिंधी क़ौम परस्ती आहे उनखे तारीख़ी प्रोसेस में सम्झो आहे उहो, या असां ख़ुदि बि जॾहिं क़ौम परस्ती खे जदीद माननि में सिंध जी क़ौम परस्ती खे सम्झणु शुरू कयूं था तॾहिं असांखे पहिरीं शुरूआति करणी पवंदी जदीद क़ौम जे तसवुर खां। माना सिंधी क़ौम परस्ती लाज़मी जदीद सिंध जो हिकिड़ो तसवुरु आहे, पर दुनिया में जदीद क़ौम जो तसवुरु कॾहिं उभरियो आहे, उनजी छा इर्तिक़ा रही आहे, ब्रीफली उनजी तारीख़ ते जॾहिं असां नज़र विझंदासीं त पोइ असांखे सिंध जी क़ौम परस्ती ऐं सिंधी क़ौम जो तसवुरु जेको आहे उहो वधीक बहितर अंदाज़ सां सम्झ में ईंदो। 17वीं 18वीं सदी में कैपिटलिज़म जे हिकिड़े राइज़ थियण खां पोइ जेको नेशन स्टेट जो तसवुरु आहे, ख़ासि तौर ते फ्रेंच रेवोल्यूशन खां पोइ, उहो ई बुनियादु आहे दरअसल जेको आहे नेशन स्टेट जो। माना अॻु में लाज़मी आहे सॼी दुनिया में मुख़्तलिफ़ क़ौमूं जेको आहे जोग्राफ़ी जे हिकिड़े दायरे में मौजूदु हुयूं, ऐं उहे तारीख़ी प्रोसेस में मुख़्तलिफ़ क़ौमूं क्लेम बि कंदियूं, बिल्कुलु मौजूदु हुयूं। पर जंहिंखे असां हिकिड़ी विदिन बाउंड्री रैंक में जंहिंखे क़ौम जो तसवुरु सम्झूं था, जेको अॼु असीं ॾिसूं था, मिसाल जे तौर ते सिंध हिकिड़ो असीं सम्झूं था क़ौम आहे, उनजो मख़सूस बाउंड्रीज़ आहिनि, ऐं उन क़ौम जे लाइ कुझु इंग्रीडियंट्स आहिनि। मिसाल जे तौर ते ॿोली आहे, उनजा मुआशी मफ़ाद आहिनि, कल्चर आहे। इहो जेको तसवुरु आहे जदीद क़ौम जो, इहो दरअसल 17वीं 18वीं सदी में ऐं पोइ वरी 19वीं सदी में वधीक डेवलप थियो। सिंध जी जदीद क़ौम जो तसवुरु जेको आहे उहो बि ईअं न आहे त को हिकिड़ो स्टेटिक फिनामिना आहे, माना हिकिड़ो बीठल या जामिद फिनामिना आहे। उहो तारीख़ जे हिकिड़े प्रोसेस में ठहियो आहे, तश्कील थियो आहे सिंधी क़ौम जो तसवुरु। मिसाल अॼु असीं जॾहिं सम्झूं था, जॾहिं असां तसवुरु करियूं था पंहिंजे तख़युल में, जॾहिं सिंधी क़ौम जो तसवुरु विहारियूं था त असां वटि इहा शइ नज़र में अचे थी त सिंध हिकिड़ी अहिड़ी क़ौम आहे जेकी सदियुनि खां धरती जे ॻोल्हे ते मौजूदु हुई, ऐं उन खां पोइ उहा इवॉल्व थी आहे, ऐं मोहन जो दड़ो सिंध जी क़दामत जो हिकिड़ो इस्तारो आहे। 5000 साल पुराणी असांजी तहज़ीब आहे, असांजो क़ौमी शाइर आहे, असांजी ॿोली आहे, असांजी हिकिड़ी सकाफ़त आहे जंहिंमें अजरक ऐं टोपी ऐं वेंदे घणियूं जेके शयूं आहिनि उहे असीं ॾिसूं था सिंधी क़ौम जे हिकिड़े तसवुर में असांखे समायल नज़र ईंदियूं। हाणे इहे सभु शयूं ईअं न आहे त को शुरू खां ई मौजूदु हुयूं। जॾहिं जदीद क़ौम जे तसवुर जी ॻाल्हि मूं चयो त तारीख़ी प्रोसेस आहे, त पोइ तव्हां ॾिसंदा त तव्हांजो क़ौमी शाइर, तव्हांजी ॿोली, तव्हांजी क़ौम जो तसवुरु इहो वक़्त सां गॾोगॾु तारीख़ जे हिकिड़े वहकिरे में सभु जदीद सिंध जी क़ौमी जेको तसवुरु आहे उन में समाइजनि। हिकिड़ी अहम तरीन ॻाल्हि जेकी आहे सिंध जी क़ौम जे तसवुर खे असीं जॾहिं सम्झूं, घणो पुराणो न, असीं ईअं वधाउ जो शिकार कॾहिं कॾहिं थींदा आहियूं त बाबा जदीद सिंध जो क़ौम जो तसवुरु शुरू खां ई मौजूदु हो। मिसाल असीं चवंदा आहियूं बाबा दो सिंधी क़ौम लाइ विड़ियो, फिलाणो विड़ियो, असांजा पुराणा हीरोज़ असां शुरू कंदा आहियूं, ॾाहिर खां शुरू कंदा आहियूं, हीअ विड़िया सभु, इहे सभु असांजा क़ौमी हीरोज़ आहिनि जिन खां केरु ई इनकार कंदो। पर आउं सोचां थो जॾहिं असीं सम्झूं था जदीद सिंध जो तसवुरु, त लाज़मी जॾहिं दुनिया में जदीद क़ौम जो तसवुरु कोन मौजूदु हो त पोइ सिंध में बि उहो कोन मौजूदु हो। एंशियंट टाइम में जदीद सिंध या जदीद सिंधी क़ौम जो तसवुरु जॾहिं असां सम्झण जी कोशिशि कयूं था, त जेको अहम तरीन पीरियड आहे उहो शुरूआति जेकी जंहिं पीरियड खां असां करियूं उहो आउं सम्झां थो अंग्रेज़नि जो पीरियड। माना 1843 में सॼी दुनिया में जेको नओ आबादियाती निज़ाम जी हिकिड़ी तश्कील थिए थी, उन में बरे सग़ीर जे अंदरि बि जेको आहे सो बर्तानिया हिते अचे थो, ऐं पोइ जेके मुख़्तलिफ़ क़ौमूं आहिनि उनखे पंहिंजो ग़ुलाम बणाए थो। पर
सिंध लेटर ऑन तमामु देरि सां अंग्रेज़नि जी ग़ुलामी हेठि अचे थी। अंग्रेज़नि जे अचण खां पोइ सिंध में हिकिड़ियूं तमामु मैसिव तब्दीलियूं अचनि। मिसाल जे तौर ते तब्दीलियूं, अहम तब्दीलियूं इहे त सिंध जी बाउंड्री, हिकिड़ी फिक्स्ड बाउंड्री जेकी आहे उहा डिसाइड कई वई। बाबा सिंध जेकी आहे उन जो अहातो, जेको जोग्राफिकल अहातो, उहो हीअं आहे। उन खां पहिरीं सिंध हिकिड़े लूज़ जोग्राफिकल फेज़ में रही आहे। मिसाल जे तौर ते तव्हां मुग़लनि जी ॻाल्हि कंदा, मिसाल जे तौर ते ख़ासि तौर ते अंग्रेज़नि खां पहिरीं जेको मेन पीरियड आहे मीरनि जी ॻाल्हि कंदा, त मीरनि जे दौर में सिंध 3 मुख़्तलिफ़ हिसनि में विरहायल हुई। माना मिसाल जे तौर ते मिरपुखास हिकिड़ो अलॻि रीजन हुयो, ऐं खैरपुर हिकिड़ो अलॻि रीजन हुयो, ऐं हैदराबाद हिकिड़ो अलॻि। माना इहो हिकिड़ो हुकूमती लिहाज़ खां माना क़ौम छा हूंदी आहे, क़ौम माना हिकिड़ो मथां खां नाफ़िज़ थियल हिकिड़ो स्ट्रक्चर हूंदो आहे, जंहिंमें हिकिड़ी स्टेट हूंदी आहे जेकी उन क़ौमी अहाते खे जेको आहे गवर्न कंदी आहे। पर सिंध में ईअं न हो। माना मुग़ल दौर में जेकॾहिं बादशाही निज़ाम मिसाल जे तौर ते मीरनि जो जेको हुयो मिरपुखास में हुयो, त उनजा अलॻि गवर्नर हुया, उते अलॻि निज़ाम हुयो। खैरपुर जो अलॻि निज़ाम हो, हैदराबाद जो अलॻि निज़ाम। पर अंग्रेज़ जॾहिं आया लाज़मी आहे, उहे जदीद घणियूं शयूं, जदीद तसवर बि खणी आया। पर उनजी हिकिड़ी मजबूरी बि हुई त उहे मुख़्तलिफ़ जेके जोग्राफिकल एरियाज़ आहिनि उन्हनि खे फिक्स कनि, त जीअं उहे शयुनि खे वधीक बहितर तरीक़े सां हैंडल करे सघनि। त ईअं सिंध सां बि हिन जो जेको आहे सो छो सिंध जी बि हिकिड़ी फिक्स जेको आहे सो जोग्राफी थी। उन खां पोइ अंग्रेज़नि जे दौर में हिकिड़ी ॿी वॾी तब्दीली आई, त असां उनखे पहिरीं बि हिकिड़े मौज़ू में डिस्कस करे आहियूं त अंग्रेज़नि जे दौर में वर्निकुलर बोर्ड ऑफ नॉलेज जेको आहे उहो राइज थियो सिंध में। माना मिसाल जे तौर ते वॾा तइलीमी इदारा जेके आहिनि उहे खुलिया, ऐं उन खां पोइ जेके हिकिड़ो एजुकेटेड क्लास निकितो, उन्हनि तहक़ीक़ कई। या सिंध मां थोरा घणा माण्हू जेके आहिनि हितां स्कॉलरशिप्स ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेके ॿाहिरि वञनि था, उहे जॾहिं ॾिसनि था सॼी दुनिया जी तारीख़, त पोइ उहे जॾहिं सिंध जी क़ौम जो तसवुरु बीहारण जी कोशिशि कंदा, त पोइ उन में तव्हांखे आउं अॻिते ॿुधाईंदुसि त उहे कहिड़ा माण्हू हुया, उन्हनि कमु छा कयो। बहरहाल अंग्रेज़नि जे अचण सां इहे तमामु वॾियूं तब्दीलियूं। ॿियो त मिसाल जे तौर ते शाह लतीफ़ जी डिस्कवरी, जंहिंखे असां नेशनल पोइट ऑफ सिंध चऊं था, जेको सिंध जे जदीद क़ौम जो जेको तसवुरु आहे उनजो हिकिड़ो तमामु अहम इंग्रीडियंट आहे, उहो बि अंग्रेज़ दौर में माना हिकिड़ो तव्हां चई सघो था त रीइन्वेंट थियो आहे। लतीफ़ मौजूदु ज़रूरु हुयो हिते, सिंध जी तारीख़ में तव्हां ॾिसंदा लतीफ़ या बैत, लतीफ़ जी शहरी रवायतूं उहे मौजूदु हुयूं। पर अंग्रेज़नि अचण खां पोइ उनखे रीइन्वेंट कयो, ऐं पोइ तव्हां ॾिसंदा त लतीफ़ हिकिड़ो क़ौमी तौरु शाइर तौरु उभरी अचे। उन खां पोइ अहम जेकी ॻाल्हि आहे, जदीद सिंध जो तसवुरु या जदीद क़ौम परस्ती जो जेको सिंध जो तसवुरु आहे उहो शुरू थिए थो 1843 में। अंग्रेज़ सिंध खे कब्ज़े हेठि आणींदा। 1848 में हिकिड़ी वॾी जदीद सिंध जी तारीख़ जी बि हिकिड़ी तमामु अहम मोड़ आहे, ऐं जदीद सिंध जी क़ौमी तसवुर जो तमामु अहम मोड़ आहे, जो सिंध खे 1848 में बम्बई में शुमारु कयो वञे। माना बम्बई जेकी रेज़िडेंसी आहे उन सां सिंध खे अटैच कयो वञे। हाणे जॾहिं सिंध इन खां पहिरीं हिकिड़ो आज़ादु खितो रहियो, मुख़्तलिफ़ हुकूमतूं सिंध ते कंदियूं रहियूं, पर जॾहिं सिंध पंहिंजी क़ौमी जेकी शनाख़्त आहे उहा विञाए छॾी। माना बम्बई में जॾहिं सिंध शुमारु थी त सिंध जी क़ौम जो जेको तसवुरु हुयो, अलॻि बीहक हुई सिंध जी, उहा सिंध खां कटिजी वई। माना हाणे सिंध हिकिड़ी अलॻि खितो कोन हुयो, पर सिंध जो जेको तसवुरु हुयो या सिंध जी जेकी आइडेंटिटी हुई उहा बम्बई सां जुड़ियल। ऐं जॾहिं बम्बई सां जुड़ियल लाज़मी आहे विदिन जेकी क़ौम जो पोटेंशियल हूंदो आहे पंहिंजे फ्रीडम खे, पंहिंजी शनाख़्त खे बचाइण जे लाइ, त तव्हां उहो ॾिसंदा त उहो अॻिते निर्वार थिए। माना 1848 में बम्बई सां शुमारु थिए थो सिंध में। माण्हुनि खे वॾा रिज़र्वेशन्स आहिनि, एजुकेशन सिंध जे लाइ मुसीबत आहे। माना जेकॾहिं सिंध जो को माण्हू मैट्रिक करणु वञे थो, उहो बि माना ॿेड़ियुनि जे ज़रिए बम्बई पहुचे त 10-12 ॾींहं लॻनि त उहो वञी पहुचे। त लाज़मी माण्हुनि में हिकिड़ी हुई त असां हिकिड़ो अलॻि खितो हुजूं, अलॻि असांजी हिकिड़ी शनाख़्त। पर हिकिड़ो वॾो टाइम पीरियड आहे जंहिंमें तव्हां ॾिसंदा त सिंध जी अलॻि, बम्बई खां अलॻि थियण जे लाइ जेकी तहरीक आहे उहा इलाही लेटर ऑन तहरीक तव्हां ॾिसण में अचे थी। इहा 1848 खां वेंदे 1910 ताईं तव्हांखे को बि अहिड़ो माण्हू, अहिड़ी का तहरीक वॾे बुनियादनि ते तव्हांखे नथी मिले जेकी घुर करे त बाबा सिंध खे बम्बई खां अलॻि कयो। पर पोइ 1910 में तव्हां ॾिसो था जेको मंटो मार्ले जेके रिफॉर्म्स थियनि था, ऐं पोइ सिंध जा कुझु माण्हू बम्बई प्रेसिडेंसी में चूंडिजी वञनि था। उनमें तमामु 2 अहम माण्हू जदीद सिंध जी तारीख़ जा तमामु अहम नुक़्ता उहे आहिनि, हरचंद राय विशनदास ऐं जेको आहे सो ग़ुलाम मोहम्मद बुज़ुर्ग। उहे 2 माण्हू जेके आहिनि उहे बम्बई असेंबली में चूंडिजी वञनि था। हाणे हिते तव्हांखे हिकिड़ो करेक्टर हींअर ई यादि रखणु खपे त इहे 2 माण्हू जेके चूंडिजी वञनि था, हिकिड़ो तमामु वॾो तव्हां चई सघो था त हिंदू मर्चेंट
ऐं ॿियो जेको आहे हिकिड़ो सिंधी लैंडलॉर्ड, हिकिड़ो मुस्लिम हिकिड़ो हिंदू। त इहा हिकिड़ी बाइनरी तव्हांखे जॾहिं तव्हांखे अॻिते हली सिंधी कॉम्परस्ती तव्हां ॾिसंदा त इहा बाइनरी शुरू थिए थी तव्हां। इहे ॿई माण्हू हरचंद राय विशनदास त हली पोयां जेको आहे सो पेर करे थो अॻिते हली त सिंध बम्बई खां अलॻि न थियणु खपे, छाकाणि त हिंदुनि जा जेके वापारी मफ़ाद हुया उहो बम्बई सां जुड़ियल आहे। पर मुरगुड़ी साहिबु जेको आहे उहो आख़िर ताईं कमिटेड रहियो ऐं उन्हनि जी इहा आख़िर ताईं घुर रही त सिंध खे अलॻि थियणु खपे बम्बई। त हाणे इहो तव्हां इहा पॉइंट आहे जेकी जिथां खां सिंध जी जदीद क़ौम जो जेको तसवुरु आहे उहो निर्वार थियणु शुरू थियो। माना जेको तारीख़ जे सुफ़नि में तव्हां जॾहिं ॾिसंदा सिंध जी अलॻि डिमांड जो, अलॻि क़ौम जी तश्कील जो, अलॻि आइडेंटिटी जो, तव्हां सम्झंदो त 1910 हैज़ मच सिग्निफिकेंस इन मॉडर्न हिस्ट्री ऑफ सिंध। ठीकु आहे, त इहो तव्हांखे यादि रखणु खपे। ॿियो अॻिते जॾहिं असां हलूं था त हाणे इहे ॿ माण्हू आहिनि, पोइ तव्हांखे हिकिड़ी घणनि माण्हुनि जी तव्हांखे उन वक़्तु मुस्लिम लीग जी सियासत बि उभरंदे पंहिंजी अर्लियर फेज़िस में आहे ऐं कांग्रेस लाज़मी आहे उन वक़्तु पूरे हिंदुस्तान में हिकिड़ो फिनामिना तौरु उभरी अचे थी। त हाणे जेकी सिंध जी सियासत थिए थी उहा हिकिड़ो उनजो हुजे थो त बाबा सिंध खे बम्बई खां अलॻि कयो वञे, पर पार्टी बेस ते जंहिं स्पेयर में सिंध जी सियासत फिरे थी उहा केॾी महिल तव्हां वेंदा आहियो 1947 ताईं, जेसिताईं सिंध पाकिस्तान सोकाल्ड आज़ादु थिए थो, तेसिताईं कंहिं वक़्तु कांग्रेस, कंहिं वक़्तु मुस्लिम लीग, कंहिं वक़्तु कंहिं माण्हू मुस्लिम लीग, कंहिं वक़्तु कंहिं कांग्रेस, वॾा वॾा नाला सिंध जा तव्हांखे इन चौगिरदे में फिरंदे नज़र ईंदा। मिसाल जे तौर ते साईं जी एम साईं जेको जदीद सिंधी कॉम्परस्ती जो अबो तसवुरु कयो वेंदो आहे, राइटली सो आयब सही, त उहो पहिरीं शुरूआति करे थो कांग्रेस खां, वॾो गांधीवाद हुजे थो, गांधी खां मुतासिर थिए थो ऐं पोइ हुनजो जेको आहे सो ख़िलाफ़त मूवमेंट में हिकिड़ो टेक हुजे थो। पर अॻिते हली साईं जी एम साईं तव्हांखे नज़र ईंदो त कांग्रेस जी सियासत मां गैर मुतमिद आहे, मुस्लिम लीग जॉइन करे थो ऐं पोइ वरी मुस्लिम लीग छॾे बि थो हिकिड़े फेज़ में। ईअं ई अलाह बख्श सुमरो आहे, त अलाह बख्श सुमरो वेरी फ्रॉम स्टार्टिंग ऑफ पॉलिटिकल कैरियर टू द एंड उहो आख़िर ताईं जेको आहे सो नैरेटिव वाइज़ कांग्रेसियन रहे थो। या मिसाल जे तौर ते तव्हां सबक़तुल्लाह शाह राशिदी आहे, तमामु अहम वॾो नालो आहे सिंध जी कॉम्परस्टी जो, उहो बि जंहिं फ़िक्री सियासी धारा मां मुतासिर आहे उहा कांग्रेस आहे। त इहा इन ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे त पॉलिटिकल बेसिस ते सिंध इन्हनि जेको स्पेयर आहे इन में फिरे थी। पोइ सिंध मंझि जेको करेक्टर मूं तव्हांखे शुरू में ॿुधायो त इन ई दौर में जेके माण्हू सिंध जी अलॻि क़ौम जो सवालु खणी अचनि था, उन में वॾे में वॾो जेको क्लास आहे उहो आहे सिंधी लैंडलॉर्ड। उहो जेको आहे सिंध जी आज़ादी जी, ख़ासि तौर ते बम्बई खां आज़ादी जी घुर करे थो। हिकिड़ो त उन जा ज़ाती मफ़ाद बि उन सां जुड़ियल हुया ऐं हिकिड़ो तारीख़ जो तव्हां तसवुरु बि ॾिसो था त इहे माण्हू हुया जिन ॻाल्हि करणु शुरू कई। मिसाल जे तौर ते तव्हां लेटर ऑन फेज़िस में अचो था त जदीद सिंधी कॉम्परस्टी जो जेको फर्स्ट स्क्रिप्ट आऊं सम्झां थो, मुंहिंजो ज़ाती रायो आहे, थी सघे दोस्त रखनि, उहो आहे अयूब खोड़े जो सफरिंग्स ऑफ सिंध। माना उन में हू पहिरियों भेरो पॉलिटिकल लिटरेचर जे हवाले सां इहा ॻाल्हि पहिरीं त इजलासनि में, जलसनि में बुरगड़ी साहब, हरचंद राय विशनदास सभु ॻाल्हि कंदा, पर जेकी डिमांड रखे थो, डिमांड जी ॻाल्हि कंदासीं त उहो अयूब खोड़ो आहे। उहो सफरिंग्स ऑफ सिंध उनजो हिकिड़ो पंफलेट आहे, उन में हू साबित करण जी कोशिशि करे थो त बाबा सिंध हज़ारनि सालनि खां हिकिड़ी अलॻि क़ौम आहे। जॾहिं असां बम्बई सां शामिलु थिया आहियूं त असांजा जेके राइट्स आहिनि, अलॻि क़ौम जा जेके राइट्स हूंदा आहिनि उहे असांखां जेके सो खसिया विया आहिनि। तंहिंजे करे असांजो इहो हक़ु आहे त असांखे बम्बई प्रेसिडेंसी खां अलॻि कयो वञे ऐं सिंध खे आज़ादु कयो वञे। माना हिकिड़ो तव्हांखे अयूब खोड़ो नज़र ईंदो, उन वक़्तु जी एम सैद नज़र ईंदो, अली मोहम्मद शाह राशिदी ईंदो। त इहे सभु जेकी ट्रेजेक्टरी आहे सिंधी नेशनलिस्ट ग्रुप जी, उहा जेकॾहिं तव्हां उनजो रूप ॻोल्हींदा, उनजो बुनियादु ॻोल्हींदा त उहो उन वक़्त जो सिंध जो वॾेरो तबक़ो आहे। माना उहो उन इहा बनावट करे थो, उहा ॻाल्हि करे थो। लाज़मी आहे इहा सियासत हले थी ऐं पोइ तव्हां ॾिसो था त सिंध 1935 में बम्बई खां अलॻि थिए थी। त इहो सॼो एवोल्यूशन थिए थी सिंध। माना 1910 खां 1935 ताईं मुख़्तलिफ़ माण्हू अचनि था, सिंध जी अलॻि शनाख़्त जी ॻाल्हि कनि था, सिंध जी तारीख़ी तौर ते ॻाल्हि कनि था, मोहन जे दड़े खे हिकिड़े सिंबल तौरु खणी अचनि था, बाबा हीउ ॾिसो त हीअ असांजे सिविलाइज़ेशन जो हिकिड़ो सिंबल आहे, असां वटि पंहिंजी क़ौम जो तसवुरु आहे, असांजा पंहिंजा ज़ाती इक़्तिसादी मफ़ाद आहिनि। त इहे सभु ॻाल्हियूं इहे सभु शयूं थियणु शुरू थियनि थियूं। ऐं उन ई विच में इन बिटवीन ॻाल्हियुनि जो शायदि थोरो कनेक्शन उबतो सुबतो थींदो हुजे, पर आउं थोरो वरी पोयां अचां त 1917 में दुनिया जी जर्नल हिस्ट्री में
तमामु हिकिड़ो वॾो इवेंट आहे, लाज़मी आहे बाल्शेविक रेवोल्यूशन। त बाल्शेविक रेवोल्यूशन जे अचण खां पोइ जदीद क़ौम जो जेको तसवुरु आहे उहो तमामु घणो फैलिजे पियो ऐं सिंध ताईं जेको इहो तसवुरु पहुचे थो उहा अलॻि क़ौमूं थींदियूं आहिनि, अलॻि क़ौमुनि खे आज़ादु रहण जो हक़ु आहे, उहो माना उन लिटरेचर जे फॉर्म में अचे थो। माना जेके अर्लियर थियरिस्ट आहिनि, तव्हांखे मिसाल जे तौर ते लेनिन जो वॾो कंट्रीब्यूशन मिलंदो अलॻि क़ौम में। मिसाल जे तौर ते स्टालिन ते ॿियनि घणनि मामलनि में तनक़ीद थी सघे थी, पर आउं सम्झां थो त अलॻि क़ौम में तसवुर में उनजो हिकिड़ो नंढिड़ो किताबु क़ौम और क़ौमियत तमामु वॾी अहमियत रखे थो। त इहो तव्हां सॼी दुनिया जी लिटरेचर में एंटाई कॉलोनियल जेकी स्ट्रगल आहे उन में बि अलॻि क़ौम जो तसवुरु उभरंदे निर्वाह थी अचे थो। लाज़मी आहे सिंध बि अंग्रेज़ जी ग़ुलाम हुई त उते बि सभु फिनामिना नज़र अचंदा जेके असांखे पूरे बर्रे सग़ीर में या जेके बि क़ौमूं ग़ुलाम रहियूं आहिनि उते ई नज़र अचनि था। त इहो समूरो मामिलो असांखे जुड़ंदे नज़र अचे थो। पोइ लाज़मी आहे उनजो जेको साईं जी एम सैयद हिकिड़ो तमामु वॾो सिंबल थी उभरे थो ऐं पोइ जॾहिं उहो मुस्लिम लीग खां अलॻि थिए थो त पोइ उहो वरी सिंध जी अलॻि शनाख़्त जो तसवुरु वधीक अहम नुक़्ते नज़र में खणी अचे थो। पोइ तव्हांखे ॾिसंदा त सिंध जी जदीद क़ौम जे तसवुर जो जेकॾहिं शख़्सी को इस्तारो आहे, शख़्सी जेकॾहिं को सिंबल चूंडणो पए थो उहो लाज़मी जी एम सैयद आहे। उहो पोइ उनखे वधीक ग्लैमराइज़ करे थो, उन्हनि खे वधीक पॉलिटिकल फॉर्म में खणी अचे थो, वधीक मेच्योर फॉर्म में खणी अचे थो। जो जेके खुटल पासा आहिनि माना साईं जी एम सैयद लतीफ़ खे रीइन्वेंट त करे थो पर उनखे सिंध जे क़ौम जे तसवुर सां बि जोड़े थो। माना साईं जी एम सैयद जो तव्हां मिसाल जे तौर ते किताबु पढ़ो पैगाम लतीफ़, लतीफ़ जा त घणा पासा आहिनि। लतीफ़ हिकिड़ो अदबी जायंट बि आहे, लतीफ़ जो हिकिड़ो जेको आहे सो लिटरेचर जे हवाले सां अहम इशू माना अहम हिकिड़ी मक़ाम आहे दुनिया में। पर साईं जी एम सैयद खे कहिड़ो पासो लतीफ़ में नज़र अचे थो, उहो साईं वटि नज़र अचे थो त लतीफ़ हिकिड़ो हुबुल वतन शाइर, क़ौमी शाइर आहे। हुबुल वतन शाइर बि आहे, क़ौमी शाइर बि आहे। इहो साईं उन वक़्तु ज़रूरत महसूसु करे पियो त जेकॾहिं असांखे क़ौमी शाइर जेको आहे उनजो जेकॾहिं पूराव करिणो आहे त उहो लतीफ़ ई करे सघे त उहो साईं उनखे इस्तेमालु करे थो ऐं ज़बरदस्त तरीक़े सां इस्तेमालु करे थो। या मिसाल साईं जेम्स जो किताबु सिंधी कल्चर ऐं सिंध जा सूरमा, माना क़ौम खे पंहिंजा हीरोज़ बि त खपनि न। क़ौम को माना ख़ाली जमूद जो त शिकार को फिनामिना कोन्हे, क़ौम खे इहे सभु शयूं खपनि तॾहिं क़ौम जो तसवुरु जुड़े। त साईं जेम्स जो तव्हां किताबु सिंधी सूरमा ऐं सिंधी कल्चर, त उन में साईं सूरमा खणी अचे थो बाबा राजा ॾाहिर असांजो क़ौमी हीरो आहे। छो हीरो आहे? छाकाणि त उहो साम्राजियत जे ख़िलाफ़ु विढ़ियो आहे ऐं सिंध खे साम्राजी निज़ाम आज़ादु थियणो आहे, तंहिंजे करे जेके माण्हू साम्राज्य जे ख़िलाफ़ु विढ़िया आहिनि उहो असांजो हीरो आहे। या ॿिया बि जेके बि तव्हांखे उहा सॼी लाट नज़र अचे थी साईं जेम्स जी किताब में क़ौमी हीरोज़ जो, उहे सभिनी उन्हनि माण्हुनि जो करेक्टर इहो आहे त उहे सिंध जी आज़ादी जे लाइ विढ़िया आहिनि। हाणे इहो साईं जेम्स जो फेज़ आहे, उन खां पोइ तव्हां इहो फेज़ टुपी अचो था पाकिस्तान जे ठहण खां पोइ 1 यूनिट जो फेज़ आहे, जंहिंखे तव्हां चई सघो था त रेनांसांस ऑफ सिंध मॉडर्न हिस्ट्री आहे। सिंध जी जदीद क़ौम परस्ती नंढो ॿार हुजे थी, माना पंहिंजी अर्लियर फेज़िस में हुजे थी 47 ताईं, पर उनखे जेकॾहिं उहा जंहिं उमिरि में नौजवान थिए थी सिंध जी क़ौमी सियासत, सिंध जी क़ौम परस्ती, त उहो 1 यूनिट जे पीरियड में थिए थी ऐं पोइ तव्हांखे तमामु वॾा नाला मिलनि था, तमामु वॾियूं डायमेंशन्स मिलनि थियूं। पोइ सिंध जी हिकिड़ो को 2 माण्हू कोन था हुजनि जेके तव्हांखे अॻो सिंध जी क़ौम परस्ती जी ॻाल्हि कनि, पर तव्हांखे उन वक़्त में सभु डायमेंशन्स मिलनि थियूं। हिकिड़े पासे जी एम सैयद आहे त उन वक़्त में जी एम सैयद जी सियासत मञा उनजी हिसो थी उभरी आयल वलीजो आहे, उनजी सियासत मां मुतासिर पर अलॻि शनाख़्त रखंदड़ हैदर बख़्श जेतो ई तव्हांखे उभरंदे ऐं वॾे फेज़ में नज़र अचे थो। पोइ ईअं सिंध जी हिकिड़ी सियासत, हा इब्राहिम जो अहम कैरेक्टर आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं इहा ॻाल्हि कजे त 1946 में सिंध जे क़ौम जो या सिंध आज़ादी बाबति जेको एॾो मेच्योर नैरेटिव जेकॾहिं सिंध जी तारीख़ में केरु रखियो पियो त उहो इब्राहिम जो हुयो, जंहिं पंहिंजी किताबु सेफ सिंध सेफ द कॉन्टिनेंट में इहो साबित करे ॾेखारियो त सिंध जी क़ौमी आज़ादी सिंध जे आजपे ऐं सिंध जी आज़ादी जो तसवुरु न गॾियल हिंदुस्तान सां जुड़ियल आहे ऐं न ई हिन सो कॉल्ड पाकिस्तान जी सियासत सां या पाकिस्तान जी रियासत सां जुड़ियल आहे, बल्कि सिंध जेकॾहिं आजपो चाहे थी, जेकॾहिं आज़ादी चाहे थी या जेकॾहिं ख़ुशहाली चाहे थी, जेकॾहिं सिंध पंहिंजे पेरनि ते बीहणु चाहे थी त उहो सिंध खे इन्हनि ॿिन्ही ट्रेजेक्टरीज़ खां अलॻि थी आज़ादु क़ौम जो जेको तसवुरु आहे उहो इब्राहिम जो जेको किताबु आहे सेफ सिंध सेफ द कॉन्टिनेंट। अफ़सोस कजे थो असांजे सिंध जे तारीख़ जा वॾा जायंट्स साईं जी एम सैयद उन वक़्तु अॻिते हली त तमामु वॾो नालो थिए थो, पर साईं उन वक़्तु ते रॉन्ग पाथ ते हो, ग़लति तारीख़ जेकॾहिं रस्ते ते हुयो, जंहिंखे हुन पाण में मञियो त इहे मूंखे कचायूं थियूं ऐं इब्राहिम जो ऐं अशोक रामाणी उहे 2 माण्हू हुया
जिन मूंखे सिंध जी तारीख़ में ऊंदाही बीठल तारीख़ में जेकॾहिं रोशनी जो किरणूं ॾेखारियो साईं जमशेद मञे थो तूं अशोक गहलवाणी इब्राहिम जो हुयो। बहरहाल मूं जेकी ॻाल्हि कई भई 1 यूनिट जी, त 1 यूनिट जी में पोइ तव्हांखे वॾा शाइर बि मिलनि था, तव्हांखे हिकिड़ी मूवमेंट बि मिले थी त बाबा सिंध जी हिकिड़ी त बम्बई खां आज़ादी वारी तहरीक हुई जंहिंमें सिंध जी त शनाख़्त ख़तमु थी वई। हाणे सिंध जी शनाख़्त जेकी कटिजी वई हुई उहा इन ई सूरत में हुई त 1 यूनिट जी स्कीम नाफ़िज़ कई वई। उनमें ॿुधायो वियो त न सिंध थींदो आहे, न बलोचिस्तान थींदो आहे, न ख़ैबर पख्तूनख्वा थींदो आहे, न पंजाब थींदो आहे, पाकिस्तान थींदो आहे। इहो ई हिकिड़ो तसवुरु जेको आहे जोड़ियो वियो। ऐं पोइ लाज़मी असांजी हिकिड़ी पंहिंजी तारीख़ हुई क़ौम परस्त सियासत जी ऐं सिंधी क़ौम जे तसवुर जी, उनखे रेज़िस्ट कयो। ऐं इहा ॻाल्हि चवंदे इन खां पोइ वधाउ न थींदो त 1 यूनिट जी तहरीक में ॿियनि बि स्ट्रगल कई, पर सिंध जेतिरो पंहिंजे पाण खे मल्हायो ऐं नथो सम्झां त उनजो को मुक़ाबिलो पाकिस्तान में आहे। उन माना 1 यूनिट जी स्कीम खे तोड़ण जे लाइ बंगालियुनि जो बि करेक्टर आहे, बंगालियुनि बि वॾी स्ट्रगल कई, पर सिंध में जिन माण्हुनि सियासत कई, सिंध जे माण्हुनि या ख़ासि तौर ते साईं GM सैयद पली जो या ॿियूं जेके बि धारा हुई सिंध जी क़ौम परस्त, उन्हनि तमामु अहम किरदारु अदा कयो। ऐं पोइ उन में तव्हांखे न रुगो सियासत नज़र अचे थी, उनमें पोइ तव्हांखे अदब नज़र अचे थो, अयाज़ तव्हांखे नज़र अचे थो, जेको चए थो त सिंधड़ी तुंहिंजो नाव खयो ॼण कारी हर ते पेर पियो, या ही कंद ककोरियल आज़ादी माण्हू में मोरियल आज़ादी। त ईअं हिकिड़े पासे जश्न लतीफ़ जा प्रोग्राम आहिनि, ॿिए पासे अयाज़ पंहिंजी शाइरी जी हिकिड़ी फ़िक्री धारा जे उरूज ते आहे, ऐं अलॻि सिंध जी सूरमा किताब पिया लिखिया वञनि। ऐं पोइ ईअं सिंध जी सियासत इन ई दौर जे अंदरि गिलेमराइज़ थिए थी। तमामु अहम पासा जेके आहिनि वेंदे जो अॼु ॾींहं ताईं जेकी सिंध जी सियासत में जेकी लुग़त आहे, जेकी सिंध जी सियासी सम्झ आहे असांजी, माना भले असांजी एडवांस सम्झ हुजे। अॼु असां वटि 4 सिंध में अहिड़ा नाला हूंदा जेकी क़ौम जे तसवुर बाबति, क़ौमी सियासत बाबति तमामु मेच्योर अंडरस्टैंडिंग रखंदा हूंदा, इन खां को शक कोन्हे। पर उनजी जेकी सियासी लुग़त हूंदी, उन जेकी सियासी अंडरस्टैंडिंग हूंदी, उहा 1 यूनिट खां ॿाहिरि थी नथी सघे, छाकाणि त उहा उन स्पेयर में फिरे थी। ऐं सिंध खे उहे ई चैलेंजिस अॼु ॾींहं ताईं सिंध उन्हनि चैलेंजिस जो शिकार आहे जेके 1 यूनिट में हुया। सिंध जी शनाख़्त, सिंध जो कल्चर, सिंध जा मदनी वसाइल, वॾी ॻाल्हि त माना अहिड़ी सिंध जी हालत हुई जो क्रिकेट में हिकिड़ो माण्हू छको हणे पियो तॾहिं बि सिंध जा 5 एकड़ 10 एकड़ 15 एकड़ सिंध जा हले वञनि पिया। पली जो साहिबु आख़िर ताईं चवंदो त माना छको अवां जो लॻे थो, साह असांजो वञे थो, त जेको आहे अॼु ॾींहं ताईं तव्हां हुन शइ खे रिलेवेंट करे सघो था। लाज़मी असांजो बनियूं अॼु बि बची वियो पाकिस्तान जे हाराइण सां, इहो हिकिड़ो नुक़्ते नज़र अचे थो। बहरहाल हुन में वॾी कहाणी आहे, तव्हांखे मसरूर बाबू उन खे 1 यूनिट खे वरी स्पेसिफिकली असां जॾहिं अलॻि अलॻि सां ईंदासीं तसवुर ते, त पोइ बम्बई आज़ादी जी तहरीक खे अलॻि सां रखंदासीं, 1 यूनिट खे अलॻि सां। बहरहाल पोइ हिकिड़ो जेको टियों फेज़ आहे जेको हिन जेको आहे सो असांजे रीडिंग मटीरियल में बि शुमारु आहे, उहो आहे सिंध जी क़ौम जे तसवुर जो पोयूं पासो उबतो वञे। माना 1 यूनिट में सिंध जी क़ौम जूं हासिलातूं, क़ौम परस्ती जो उरूज, क़ौमी तसवुर, शाइर, अदब, सभु मामला। उनखां पोइ असीं ॾिसूं था त मूवमेंट जे हिसाब सां MRD असांखे नज़र अचे थी। उन में बि सिंध जी क़ौम परस्त धारा जो हिकिड़ो अहम फैक्टर GM सैयद एंड हिज पॉलिटिकल पार्टी, जीअं सिंध महाज़ उहा अलॻि, पली जो साहिबु या सिंध जी बहरहाल सिंध जी सियासत जेकी आहे उनजी तारीख़ में MRD बि अहम मौज़ू आहे। ऐं उन में असां ॾिसूं था त फ़िक्री मानाउनि में, क़ौमी मानाउनि में हिकिड़ी जेको आहे सो स्ट्रगल थी वञे। भई आफ्टर MRD सिंध में असां ॾिसूं था त सिंध जी जेको आइडिया ऑफ सिंध आहे उनमें छा थो थिए जो असां तारीख़ जो हिकिड़ो तसलसुल आहे। 72 में सिंध जी तारीख़ अहम मोड़ अचे थो जॾहिं बांग्लादेश आज़ादु थिए थो, ऐं पोइ सिंध में साईं GM सैयद 1972 में जेको आहे सो पंहिंजी अलॻि सां पॉलिटिकल फॉर्मेशन खणी अचे थो। उहो जेको जदीद सिंध या सिंधू देश जो तसवुरु आहे उहो साईं GM सैयद 1972 में तॾहिं खणी अचे थो जॾहिं हू सम्झे थो त पाकिस्तान जो बैलेंस ऑफ पावर हाणे टुटी चुको आहे, ऐं बांग्लादेश या बंगाली जेसिताईं हुया तेसिताईं असां मेंटेन करे सघियासीं पिए। हाणे जेकॾहिं बंगाली बि अलॻि थी विया आहिनि त पंजाब ॿी हाणे अकेली ताक़त आहे, तंहिंजे करे असांजो क़ौमी बका हिन में त असीं अलॻि क़ौम जी घुर कयूं। पोइ हुन ते डिबेट थी सघे थी त इहो को वक़्ताइती ॻाल्हि हुई या तकड़ थी असांखां, छा थियो इन ते असां ॻाल्हाए सघूं था। बहरहाल आख़िरी हिसो जेको आहे उन में MRD खां पोइ तव्हां ॾिसंदा त चई सघिजे थो थोरी घणी नाउमीदी बि आहे। स्टेट बि पंहिंजो रंग तब्दील कयो। 72 में बंगालियुनि जी आज़ादी थियण खां पोइ स्टेट बि घणियूं शयूं तब्दील कयूं। वॾो अहम फैक्टर जेको आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे।
माना पाकिस्तान पीपल्स पार्टी सूरत में हिकिड़ी अहिड़ी पार्टी, हिकिड़ो अहिड़ो फिनामिना सिंध में लाथो वियो जंहिं छा कयो जो सिंध जा जेके थोरा घणा ग्रीवेंसिस हुया उनखे एड्रेस त कयो, पर सिंध जे आज़ादी वारो जेको तस्वुर, अलॻि थियण वारो जेको तस्वुर उनखे वॾो घटि कयो। इन ई खां को इनकार करे या न करे उहो उनजी मर्ज़ी, पर आउं सम्झां थो पीपल्स पार्टी पंहिंजी मल्टी कलर पॉलिटिकल फॉर्मेशन में सिंध जी जदीद तारीख़ में एॾो बदबूदार किरदारु हुन अदा कयो। उहो भुट्टो हुजे या उनखां पोइ ऑनवर्ड्स जेकी उनजी सियासत आहे उनखे आउं ये स्वीपिंग स्टेटमेंट में कन्वर्ट नथो करियां त को कुझु कोन्हे, पर आउं चवंदो उनखे सम्झण जी ज़रूरत आहे। जॾहिं डिफ्यूजन जी ॻाल्हि अचे थी पॉलिटिकल फिनामिना ऑफ सिंध जी, त असांखे पीपल्स पार्टी जे अर्ली कैरेक्टर खे अहम सम्झणु खपे त उन छा कयो, उन स्टेट सां कहिड़ा मुआइदा कया, उन सिंध जे अंदरि कहिड़ी पंहिंजी पॉलिटिकल फॉर्मेशन, कहिड़ा मफ़ादी सूरत लाथा जंहिंजे करे सिंध अदर वे राउंड वई। ठीकु आहे, उन में पीपल्स पार्टी ते असांखे ॻाल्हि ॿोल करणु खपे। पोइ जेकी हिकिड़े दौर में सिंध जे एजुकेशन क्लासिस में, सिंध यूनिवर्सिटी में, कराची यूनिवर्सिटी में जेको पढ़ियल लिखियल तबिको जेको मिडिल क्लास हो, पहिरीं दौर में मूं तव्हांखे ॿुधायो त लैंड लॉ क्लास सिंध जी सियासत खे अॻियां खणी आयो पियो। 1 यूनिट में हुयो सिंध जो मिडिल क्लास, ऐं जॾहिं हाणे डिफ्यूजन थिए थी त उहो मिडिल क्लास वरी पंहिंजो ॿ रूप जेको आहे ॾेखारे थो। माना पढ़ियल लिखियल जेको तबिको आहे, जेकी थोरी अर्बनाइज़ेशन थिए थी, अर्बन मिडिल क्लास जेको जुड़े थो, उहो भुट्टो जी सूरत में पंहिंजा थोरा घणा मफ़ाद हासिलु करे थो। ऐं पोइ जेको आहे सो कॉम्परस सियासत में पंहिंजूं हिकिड़ियूं मैसिव ग़लतियूं थियनि थियूं ऐं पॉलिटिकल हवाले सां मुख़्तलिफ़ धड़ाबंदी थिए थी। उन में पोइ वॾो बहस आहे। आउं सम्झां थो त इनखे तंहिंजे करे अलॻि सां डील कजे त उहो सभु असां ॾिसूं त 1 यूनिट में छा छा थियो। बहरहाल पोइ डिफ्यूजन जी सूरत में हिकिड़ो जेको पॉलिटिकल केडर 1 यूनिट में जुड़े थो, उहो को NGO सां जुड़े थो, को मीडिया में वञे थो, को कल्चरल पंहिंजो फॉर्म वठे थो। सिंधी जी तमामु हिकिड़ो वॾो तइदादु जेको एब्रॉड वञे थो। पोइ तव्हांखे भई राइटर बि लिखे थो त 84 में तव्हांखे जेको आहे सो सिंधी कांग्रेस, वर्ल्ड सिंधी कांग्रेस ठहंदी नज़र अचे थी, साना ठहंदी नज़र अचे थी। ईअं ई सिंधी पोइ पंहिंजो जेको पॉलिटिकल फॉर्म आहे जदोजहद जो, उहो विसारे हाणे सिंध जी कॉम्परस्ती जेको आहे उहो हिकिड़ो कल्चरल फिनामिना जी सूरत वठे। माना हाणे सिंध जो जेको ॻाढ़ो खुंबो थियण वारो तस्वुरु हुयो त सिंध विढ़ंदी, सिंध रोडनि ते ईंदी, सिंध मज़ाहिमत कंदी, उहो मैसिव फॉर्म जेको आहे सिंध जो, उहो 1 यूनिट वारो, उहो सिंध खां थोरी देरि जे लाइ ऐं अॼां ताईं बि असीं सम्झूं था त उहो कटिजे थो। ऐं पोइ सिंध जी कॉम्परस्ती हिकिड़ो सोशल या हिकिड़ो लिव्ड एक्सपीरियंस रहे थो। माना असीं हाणे जॾहिं कॉम्परस्ती जो त एॾो उभार आहे जो ईंदो, पीपल्स पार्टी जहिड़ी पार्टी बि सियासत इन ई बुनियादनि ते करे थी त उहा सिंध खे हक़ कोन मिले। इन खां को तस्वुरु कोन्हे त हू जेके एजेंडा खणी आई सिंध जी जदीद कॉम्परस्ती, उहे त हुन मञराया, पर हुनजो जेको पॉलिटिकल फॉर्म आहे, जेको हुनजो सियासी मज़ाहिमत जो फॉर्म आहे, उहो सिंध डिफ्यूजन जी सूरत में ऑर्गेनाइज़ेशन जो, सियासी धाराउनि जो, सियासी केडर जो, उहो सिंध इन पीरियड में विञायो। ऐं उन में ज़रूरु ॻाल्हि ॿोल थियणु खपे त कहिड़नि माण्हुनि कहिड़ो किरदारु अदा कयो, उहो तारीख़ी तक़ाज़ाऊं आहिनि। अॼु जॾहिं असां ॾिसूं था त कल्चर डे जो फिनामिना हुजे, मिसाल जे तौर ते बहरिया टाउन ते जेकॾहिं जदोजहद थिए थी, सिंध जे बेटनि जी जहिड़ी जदोजहद थिए थी, उनजे लाइ जेकॾहिं को पंफलेट लिखिजे थो, जेकॾहिं मूंखे मिसाल लॻाए खे कन्विंस करिणो आहे त बहरिया टाउन ते जदोजहद छो करणी आहे, त आउं इहा ई ॻाल्हि कनि सबबु बहरिया टाउन सिंध जो हिसो आहे ऐं पंजाब साम्राज्य असांजे बहरिया टाउन खे या पाकिस्तान जी रियासत जी सूरत में खणियो थी वञे। इहो ई तस्वुरु 1 यूनिट में जुड़ियो हुयो जेको अॼु ॾींहं ताईं असां ताईं हले थो ऐं असांजी नसुलुनि में, असांजे रत में इहो शुमारु आहे। पर उन जूं पंहिंजूं खोटूं बि आहिनि, उनजा पंहिंजा लूप होल्स बि आहिनि, उन जूं पंहिंजूं तारीख़ी नाकामियूं बि आहिनि। ऐं पोइ तव्हांखे उहो अदब जे फॉर्म में बि नज़र अचे थी। मिसाल जे तौर ते इन ई ॻाल्हि ते उहो ख़तमु करियां थो त उहा जॾहिं पॉलिटिकल नाउमीदी हिकिड़े दौर में सियासत में अचे थी, उहा अदब में इज़ारजे थी, उहा माण्हुनि में इज़ारजे थी। माना हू 2000 जे दौर में सिंध जो जेको अदब आहे, मिसाल आकाश अंसारी खे तव्हां पढ़ंदा त तव्हांखे चवंदो त असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा। या मिसाल जे तौर ते हसन खे पढ़ंदा त तव्हांखे नज़र ईंदो त कंहिंजे कारण किताब जलायूं, होजागे जा ख़्वाब जलायूं, सभु फाते सभु सुता पिया आहिनि, मुजाविर सभु चर्स पियनि पिया। दूर माण्हू पंहिंजे पुट खे ओछे कम ते गारियूं ॾिए थो, पाणीअ में को शुको थिए थो, आरी नेठि उॾामी पए थी, सारी सिंध प्रिय जो पाछो जेको जर ते जागे थो। हाणे असांजे लाइ, सिंधी क़ौम जे लाइ, सिंध जे फ़िक्रमंद नौजवाननि जे लाइ पॉलिटिकल केडर लाइ इहो सुवालु आहे त असां उन सिंध जे पॉलिटिकल फार्म खे, उन ओज खे कीअं ज़ाहिर करियूं था ऐं उनखे कीअं खणी अचूं था, जदीद तक़ाज़नि सां उनखे कीअं अटैच करियूं था। इहो तमामु अहम सुवालु आहे।
जंहिंखे सम्झण जी ज़रूरत आहे ऐं जंहिं ते बहस करण जी ज़रूरत आहे।